सौट चाचा खे छॾाइण लाइ छा सोचियो अथव? कमाल खान जे माण्हुनि खे हाणे घणो सटको ॾिनो आहे। मां चाहियां थो त हाणे सिधा हथ कमाल खान में विझूं। कमाल खान खे अगवा करण जी पूरी कोशिश कई आहे, पर सौट वारे में ई नथो अचे। मूं कुझु ॿियो सोचियो आहे। जेको बि सोचियो अथव उहो वाज़े करे ॿुधायो। मां चाहियां थो त हथियार खणी करे कमाल खान जे घर में किरूं था। ऐं कमाल जी सोच में भी इहो न हूंदो त असां उनजे घर में किरंदासीं। जेकॾहिं कमाल जे घर घिड़ी कमाल खे अगवा कयोसीं त रईस गफ़ार खान त मसलो कोन कंदो न। गफ़ार खान ऐं कमाल खान मुंहिंजे घर में घिरी चुका आहिनि। हू चवंदा आहिनि न त जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। जेकॾहिं तो ईअं सोचियो आहे सौट त ईअं ई सही। सुभाणे हर हाल में चाचा खे आज़ाद कराइणो आहे। जेकॾहिं कमाल खान खे अगवा करण में असां कामयाब वञूं था त पोइ कमाल खान जा कुत्ता चाचे मां हथ ज़रूर कढंदा। कमाल खान जे माण्हुनि मां तुंहिंजे साम्हूं कहिड़ा कहिड़ा माण्हू आया आहिनि? कल्ह खां वठी कमाल खान जो को बि कुत्तो मूंखे नज़र न आयो। लॻे थो त हू मुंहिंजे पुठियां आया हूंदा, पर मां राति उते होसि ई कोन ऐं हू इन इंतज़ार में उते ई वेठल हूंदा। ईअं बि थी सघे थो राति जो ॿीं खां पोइ कमाल जे घर दाख़िल थींदासीं जीअं सारो ॻोठ आराम में हुजे। ईअं ई कबो सौट। अॼु हर हाल में कमाल खान खे खंबे खणी ईंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।